बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज मां के रमज़ानुल मुबारक महीने जे बाबत कुछ फज़ीलतूं ॿुधाईंदुसि। रमज़ानुल मुबारक अची चुको हुयो। हिकु ॾींहुं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अव्हां मथां बरकतनि वारो महीनो अची चुको आहे। उनमें अल्लाह अव्हां खे गनी बनाए थो, रहमत नाज़िल करे थो, गुनाह बख़्शे थो, दुआऊं क़बूल करे थो। अल्लाह अव्हां ॾांहुं रहमत जी नज़र सां निहारे थो। अव्हां खे ॾिसी फ़रिश्तनि ते ख़ुशीअ जो इज़हार करे थो। अव्हां बि उन माह में अल्लाह जे ख़ातिर चङा कमु कयो। बदबख़्त आहे उहो जेको हिन माह में बि अल्लाह जी रहमत खां महरूम रहियो। 12 महीननि में रमज़ान अहले दिल ऐं औलिया किराम साल जे 12 महीननि जो मिसाल ईअं ॾिनो आहे जीअं हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जा 12 पुट हुआ। सभिनी में सुहिणो ऐं पीउ जो प्यारो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुयो। इन तरह साल जे महीननि में अल्लाह वटि सुहिणो ऐं प्यारो रमज़ान आहे। जीअं 11 भाइरनि जे ख़ताउनि खे यूसुफ जी सिफ़ारिश जे सदके बख़्शियो वियो, तीअं 11 महीननि जो ख़ताऊं रमज़ानुल मुबारक जे इबादत जे सदके बख़्शियूं वञनि थियूं। रमज़ान जो महीनो ॿिए रमज़ान जे महीने ताईं विच वारे गुनाहनि जो कुफ़ारो आहे। रमज़ान उहो बाबरकत माह आहे जो अल्लाह करीम इंसाननि जी हिदायत लाइ आसमान तां जेके किताब या सहीफ़ा नाज़िल कया से रमज़ान में नाज़िल थिया। मुसनद अहमद में इसरात बिन अस्का खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इब्राहीम खलील जा सहीफ़ा पहिरें रमज़ान ते नाज़िल थिया, तौरात 6 रमज़ान ते नाज़िल थियो, इंजील 13 रमज़ान ते नथो ऐं क़ुरान 24 रमज़ान ते नाज़िल थियो। रमज़ान जे आमद ते मोमिन जो मन ठरी पवे थो, छो त हीउ महीनो आहे ई फ़रहत ऐं सबूर जो महीनो। हिन में क़ुरान नाज़िल थियो जंहिंमें हिदायत ऐं नूर आहे, जेके शिफ़ा लिमा फ़ी सदूर आहे। रमज़ानुल मुबारक जिहाद जो महीनो आहे। जिहाद जा कई क़िस्म आहिनि। पहिरियों माली जिहाद, ॿियो जानी जिहाद। रमज़ानुल मुबारक में घणी ख़ैर ख़ैरात करण जो हुकुम आहे। इहो माली जिहाद आहे ऐं राति जो क़ियामुल लैल आहे, ॾींहं जो सियामुन नार आहे। उहो जानी जिहाद आहे जंहिं ॿिन्ही जिहादनि में कामयाबी माणी उनखे बेहिसाब माल गनीमत मिले थो। इन गनीमत में दुनिया जी इज़त, रिज़्क़ जी बरकत, मुश्किल कशाई, कमनि में आसानी, आख़िरत जो छुटकारो, जन्नत जो दख़ूल, रब जी रज़ा जो हसूल शामिल आहिनि। दोस्तों, रहबर आज़म सैयदना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खे सैयद शहूर सॾियो आहे, यानी महीननि जो सरदार। तहक़ीक़ अव्हां ते बरकतनि भरियो महीनो आयो आहे जंहिंजा रोज़ा रब फ़र्द कया आहिनि, जंहिंमें जन्नत जा दर खुलनि था, जहन्नम जा दर बंदि थियनि था, उनमें शैतान क़ैद थियनि था। उनमें हिकु राति आहे जो 1000 महीननि खां भली आहे। जेको उनमें महरूम रहियो सो वाक़ई बि महरूम रहिजी वियो। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, लो यालमुल इबाद माफ़ी रमज़ान मिल खैर ला तो मन्ना तो उम्मती अन तकून सनातो कुल्लहा रमज़ान। जेकॾहिं माण्हुनि खे पतो पवे त रमज़ान में छा भलाई आहे त मुंहिंजी उम्मत सारो ई साल रमज़ान हुजण जी तमन्ना करे। रमज़ानुल मुबारक जो चंड शाबान जो 29 जी शाम तलाश करणु मुस्तहब आहे। जॾहिं चंड ॾिसिजी वञे त ईंदड़ ॾींहं जो रोज़ो रखणु फ़र्ज़ आहे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सूमू लिरुयतिही व अफ्तिरू लिरुयतिही फ़इन गुब्बी अलैकुम फ़अकमिलू इद्दत शाबान 30। चंड ॾिसी रोज़ो रखो ऐं चंड ॾिसी ईद कयो। जेकॾहिं मौसम जुड़ाली थी वञे त शाबान जा 30 ॾींहं पूरा कयो। शक वारे ॾींहं जो रोज़ो न रखणु घुरिजे, सवाइ उनजे जेको पंहिंजे आदत मुताबिक़ रोज़ा रखंदड़ आहे। उहो ॾींहुं उनजे आदत जो ॾींहुं हुजे। चंड ॾिसण जी दुआ। दोस्तों, हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं चंड ॾिठो त फरमायाऊं, अल्लाहुम्मा अहिल्लहु अलैना बिल युमने व अले ईमाने व सलामते वल इस्लामे रब्बी रब्बुकल्लाहु।
रोज़े रखण लाइ पिरह फुटी खां अॻु जेको खाधो खाइबो आहे उनखे सहरी या सहूर सॾिबो आहे ऐं रोज़े खोलण महिल जेको खाधो खाइबो आहे उनखे अफ़्तारी या फतूर सॾिबो आहे। अॻियनि उम्मतनि जे रोज़नि ऐं असांजे रोज़नि में फ़र्क़ु इहो आहे जो उहे सहरी कोन कंदा हुआ। असां वटि सहरी कई वञे थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्ना फसला मा बैना सिवा मिन्ना वसिया में अहल किताब अकला तसहूर। अहल किताब ऐं असांजे रोज़े में फ़र्क़ु सहरी जे खाधे खाइण जो आहे। बुखारी में हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु खे रिवायत आहे, सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तसहरू फइन्ना फी सुहूर बरकतन। सहरी कयो छो त सहरी में बरकत आहे। दोस्तो, सहरी देर सां करण ऐं अफ़्तारी जल्दी करण पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। इब्न अतिया चयो त मूं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे अर्ज़ कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ सहाबी आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो अहिड़ो आहे जेको अफ़्तार जल्दी कंदो आहे ऐं सहरी देर सां कंदो आहे। ॿियो आहे जेको सहरी जल्दी कंदो आहे ऐं अफ़्तारी देर सां कंदो आहे। साइण पुछियो त सहरी देर सां ऐं अफ़्तारी जल्द करण सां? मूं चयो, अब्दुल्ला बिन मसूद फरमायईं, हाकाज़ा कान रसूलुल्लाह यसनाउ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि ईअं कंदा हुआ। हज़रत अबू ज़र चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत हमेशा ख़ैर सां हूंदी। मुंहिंजी उम्मत हमेशा ख़ैर सां हूंदी जेसि ताईं अफ़्तारी में जल्दी ऐं सहरी में ताख़ीर कंदा रहंदा। पर जॾहिं उहे अफ़्तारी में देर कनि ऐं सहरी सवेर कनि त उन्हनि में ख़ैर न रहंदो। अहादीस पाक सहरी जे खाधे खे फलाह ऐं गदाल मुबारक बि सॼो वियो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजे ग़ुलामनि खे सहरी जे खाधे ते सॾींदा हुआ। सनन अल नसाई में हज़रत इरबाद बिन सारिया रज़ियल्लाहु अन्हा खे रिवायत आहे, चईं, मूं पाण ॿुधो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान में सहरी लाइ सहाबा खे सॾे रहिया हुआ। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चयो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरकत जी दुआ घुरी हुई। सहरी ऐं कुटी जे ताम लाइ अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सहरी खाइण बरकत आहे, उहा खाइण न छॾियो। ॿियो नाता बि ढुक पाणीअ जो पीओ।